अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अद्दुआ हुवल इबादह क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अद्दुआ मुख़्खुल इबादह अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। मुझे मुअज़्ज़ज़ मुहतरम मुकर्रम मुजाहिद मुवाहिद भाइर दोस्तों बुज़ुर्गों, अॼु जी तक़रीर जो मौज़ू आहे ॿियनि अल्लाह वारनि खां नेक माण्हुनि खां दुआ कराइण। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो अअजज़ुन नासि मन अजिज़ बिद्दुआ औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इंसाननि में सभ खां वधीक कमज़ोर माण्हू उहो आहे, आजिज़ माण्हू उहो आहे, मिस्कीन माण्हू उहो आहे जेको दुआ बि नथो घुरे, दुआ खां ई थकिजी पियो आहे, आजिज़ अची वियो। छो जो करे दुआ अहिड़ी शइ आहे जंहिंजे अदायगी में कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ न आहे। दुआ जे लाइ न वज़ू शर्त आहे, दुआ जे लाइ न काबतुल्लाह जी तरफ़ मुंहुं करणु शर्त आहे, दुआ जे लाइ न मस्जिद में हुजणु शर्त आहे, दुआ जे लाइ न हथ खणणु शर्त आहे, दुआ जे लाइ न ई वरी ज़बान हिलाइणु शर्त आहे। दिलि में दुआ घुरे थो, अल्लाह उहा बि क़बूल फरमाए थो। एॾी आसानी आहे दुआ घुरण जे लाइ, जेकॾहिं शर्त हुजाबा दुआ तॾहिं क़बूल थींदी जॾहिं वज़ू हूंदो त हाणे बाक़ी केरु वज़ू करे, या दुआ तॾहिं क़बूल थींदी जॾहिं काबतुल्लाह ॾे मुंहुं कयो, लेटो पिया माण्हू वरी उथे वरी काबे ॾे मुंहुं करे। अब दुआ तॾहिं क़बूल थींदी जॾहिं तव्हां मस्जिद में हुजो। हाणे कॾहिं माण्हू बस में वेठो आहे, कॾहिं घर में वेठो आहे, कॾहिं दोस्तनि में वेठो आहे, किथे किथे वेठो आहे, हाणे मस्जिद में हाज़िर थियणु ॾुखियो। ये शर्तूं ही अल्लाह तबारक व तआला कोन रखियूं। फरमाए दुआ तव्हां घुरणु तव्हांजो कमु आहे, क़बूल करणु मां अल्लाह तबारक व तआला जो कमु आहे। ऐं जेको दुआ नथो घुरे, अल्लाह साईं हुनखे मुतकब्बिर चए थो पियो। इरशाद बारी ताला वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम, तव्हांजो रब फरमाए थो त मूंखां दुआ घुरो, मां तव्हांजी दुआ क़बूल कंदुसि। इन्नल लज़ीन यस्तकबिरून अन इबादती, जेके माण्हू तकब्बुर कनि था मुंहिंजी दुआ मूंखां दुआ घुरण खां। इबादत जी माना मुराद दुआ आहे, छो जो दुआ बि इबादत आहे। सयदखुलून जहन्नम दाखिलीन, अन क़रीब इहे माण्हू जेके दुआ खां तकब्बुर कंदा नथा घुरनि, जहन्नम में दाख़िल थींदा। तो दुआ आसान में आसान आहे, उन जे बावजूद भी केर नथो घुरे त इन खां वधीक को मिस्किन कोन्हे, आजिज़ कोन्हे, कमज़ोर कोन्हे, ज़ईफ़ कोन्हे, थकियल को कोन्हे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अअजज़ुन नासि मन आजिज़ बिद्दुआ, माण्हुनि में वधीक कमज़ोर ऐं आजिज़ उहो आहे जेको दुआ खां बि आजिज़ अची वियो, नथो घुरे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया अद्दुआ हुवल इबादह, दुआ भी इबादत आहे। जहिड़े नमूने सां असां निमाज़ खे इबादत सम्झूं था, तिलावत खे इबादत सम्झूं था पिया, ज़िक्र फ़िक्र खे, दुरूद शरीफ़ खे इबादत सम्झूं था पिया, हज खे, रोज़े खे, ज़कात खे इबादत सम्झूं था पिया, त दुआ बि गॾो गॾु इबादत ई आहे। जेको माण्हू दुआ घुरे थो ईअं सम्झो त अल्लाह जी इबादत में मसरूफ़ आहे।
अद्दुआ हुवल इबादत। वरी कोशिश कजे गॾो गॾु जेका बि इबादत पूरी कजे त आख़िर में वरी दुआ बि घुरिजे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया अद्दुआ मुख़ुल इबादत। दुआ इबादत जो मग़ज़ भी आहे, निचोड़ भी आहे, ख़ुलासो भी आहे। त इन मां ख़बर पए थी पई त दुआ खे हर वक़्तु लाज़िम पकड़जे। ऐं पोइ वरी गॾो गॾु ॿियनि खे बि अर्ज़ु रखिजे त साईं असांजे लाइ दुआ त कजो। चई असांजे लाइ दुआ त कजो। दुआ में बुख़ुल बि न करणु घुरिजे। न ख़र्च थो थिए न छा, माण्हू पंहिंजे लाइ घुरे, पाड़े वारनि जे लाइ घुरे, नंढनि वॾनि जे लाइ घुरे, अड़ोस पड़ोस वारनि जे लाइ घुरे, पंहिंजे मुल्क जे लाइ घुरे, पंहिंजे सूबे जे लाइ घुरे, सभिनि जे लाइ दुआ घुरिजे। उम्मत मुस्लिमा जे लाइ दुआ घुरिजे। कंहिं जज़ीरे जे अंदरि हिकिड़ो ईमान वारो अकेलो वेठो आहे, उते अलाह अलाह करे थो पियो या दुनिया जे कमनि में मसरूफ़ आहे, उन जे लाइ बि दुआ घुरिजे। असांजो छा बिगड़जंदो, हुनजो भलो थी वेंदो। इन करे कल्ह हिकिड़ो दोस्त पुछे पियो, पोइ मां हुनखे सम्झायो पियो बाबा ॿियो कुझु न कयो, कुझु न कयो, कुझु न कयो, पूरे पाकिस्तान जे लाइ दुआ करो, हिकु हिकु ईमान वारे जे लाइ दुआ करो। ऐं वरी पंहिंजे माइटनि जे लाइ बि दुआ घुरो, जेके तव्हां सां ठहनि था उन्हनि जे लाइ बि घुरो, जेके नथा ठहनि उन्हनि जे लाइ बि घुरो। हिते इख़लास जो आला दर्जो नसीबु थींदो। जेको माण्हू तव्हां सां विढ़े थो पियो, उनखे ख़बर बि कोन्हे तव्हां उनखे दुआऊं था ॾियो, अलाह केॾो ख़ुशि थींदो इन अमल जे मथां। इन करे पूरे मुल्क जे लाइ, पूरे सूबे जे लाइ, पंहिंजे ज़िले जे लाइ, पंहिंजे तालके जे लाइ, पंहिंजे माइट मिटनि अज़ीज़नि अकारिबनि जे लाइ ऐं पंहिंजे पाड़े वारे सभिनि जे लाइ अखियूं बंदि करे दुआ करो। ऐं पोइ वरी गॾो गॾु ॿियनि खे बि अर्ज़ु रखंदो रहे माण्हू त साईं असांजे लाइ दुआ त कजो। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो अल्लाह तबारक व तआला तक़दीर में लिखियो हूंदो आहे त हिन माण्हू जे हक़ में ही दुआ घुरंदो त मां झटिपट क़बूल कंदोमांसि। पोइ माण्हू ॿिए खे चए, इन में शर्म जहिड़ी त ॻाल्हि ई कोन्हे। हाजी सगोरा वञनि साईं महिरबानी कजो असांजे लाइ बि दुआ घुरिजो। उमिरि वारा वञनि साईं असांजे लाइ त दुआ घुरिजो। नेक माण्हू जे निमाज़ पढ़े थो साईं असांजे लाइ त दुआ घुरिजो। हर हिकु माण्हू खे पंहिंजो पाण खे मुहताज सम्झी करे ॿिए खे चवंदे साईं असांजे लाइ दुआ घुरो। इहे दीन जे हिकिड़े शोबनि मां हिकिड़ो शोबो आहे जो ॿिए खे दुआ जो चवणु, इन में शर्म जहिड़ी ॻाल्हि कोन्हे, बेइज़ती जहिड़ी ॻाल्हि कोन्हे। साहबा किराम ईंदा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कंदा साईं असांजे लाइ दुआ त करो। ॿ हदीस मुबारक ॿुधाए। हिकिड़ो ॻोठाणो आयो हदीस मुबारक में अचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुमे जो इरशाद ख़ुतबो इरशाद फरमाइनि पिया, साम्हूं मस्जिद मां दाख़िल थियो साईं हलाक थी वियासीं, तबाह थी वियासीं, जानवर मरी विया, ॾुकार अची अहिड़ो पियो आहे जो असांजो हशर नशर थी वियो आहे। दुआ घुरो अलाह साईं मींहुं वसाए। साईं असां इंसाननि जानवर खाधासीं, पता खाधासीं, हालत अहिड़ी थी वई आहे जो हाणे खाइण जे लाइ बि कुझु कोन्हे, अहिड़ो ॾुकार अची पियो आहे असांॾे। साईं दुआ घुरो अल्लाह तबारक व तआला असांजे मथां मींहुं खे वसाए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुनखे ॾिठो, दुआ घुरणु शुरू कयो। दुआ घुरंदा रहिया। साईं ने दुआ घुरी, बसि कई, झुड़ मथां ई अची वियो ऐं मींहुं वसणु शुरू थी वियो। तूं तकिड़ो वरी वापसि भॻो पंहिंजे ॻोठ ॾांहुं। मदीने मां ई आयो, आसे पासे ॻोठ मां आयो, तकिड़ो वापसि भाॻो त मींहं खां जिन शयुनि खे बचाए वेंदो आहे उनखे बचायां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे ॾिसी मुस्कुराइनि पिया। मींहुं घुरे पियो, मींहुं आयो त वरी भॻो आहे वञो त मींहं खां बचाव कया। जुमे जो ॾींहुं हुजे मींहुं पियो वसे, छंछरु थियो मींहुं पियो वसे, आचर थियो मींहुं पियो वसे, सूमरु थियो मींहुं पियो वसे, अंगारो थियो मींहुं पियो वसे,
अरबा जो ॾींहुं मींहुं पियो वसे, ख़मीस जो ॾींहुं मींहुं पियो वसे, वरी जुम्मो ॿियो थियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़िताब पिया फ़रमाइनि त इहो साॻियो माण्हू वरी ज़ाहिर थियो। या अलाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एॾो मींहुं वसियो आहे, एॾो मींहुं वसियो आहे जो हाणे उथण वेहण असांजो ख़राबु थी वियो। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आंगुर सां इशारो फ़रमायो, अल्लाहुम्मा हव्वाई अलैना वला अलैना, अल्लाहुम्मा हव्वा अलैना वला अलैना। इलाहल आलमीन मींहुं वसा, पर हाणे इन माण्हुनि जे मथां न वसा, हाणे पहाड़नि जे इर्द गिर्द में उते वसा। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा दुआ क़बूल थी। अल्लाह तबारक व तआला झुड़नि खे वरी पहाड़नि जी तरफ़ करे छॾियो, वरी पहाड़नि ते मींहुं वसणु शुरू थी वियो। हाणे मूंखे ॿुधायो, जेको मस्जिद में आयो यकीनन मुसलमान हूंदो, नबी साईं खे अची चई साईं दुआ घुरो, यकीनन नबी साईं जो मुतक़िद हूंदो, ईमान वारो हूंदो। छा उन दुआ पाण न घुरी हूंदी अलाह साईं मींहुं वसा? उन ॻोठ वारनि कोन घुरी हूंदी त अलाह साईं मींहुं वसा? यकीनन घुरियो हूंदनि, पर अलाह साईं मींहुं मुक़द्दर में ॿिए जी दुआ सां लिखियो। लिहाज़ा हुननि अची अलाह जे रसूल खे दुआ जो अर्ज़ु कयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ जी बरकत सां मींहुं वसणु शुरू थी वियो। इन करे पंहिंजो पाण खे मुहताज सम्झिजे, आजिज़ सम्झिजे, ॿिए खां अर्ज़ु कजे त साईं असांजे हक़ में दुआ घुरिजो। ॿिए खां दुआ घुराइणु घुरिजे। ॿी हदीस मुबारक, अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान हाणे मुसलमान थी विया। मुस्नद अहमद में ये रवायत है। ईमान हाणे मुसलमान थी विया, पर अमड़ सगोरी अञा कलमो पढ़े ई कोन। ऐं अमड़ सगोरी पंहिंजे कुफर जे मथां सख़्त बि हुई, मुतशद्दिद बि हुई। अबू हुरैरा सां नफ़रत जो इज़हार बि कंदी हुई, उनखे तंग बि कंदी हुई, परेशान बि कंदी हुई, हालांकि पुटु बि हिकिड़ो। पर अबू हुरैरा कलमो पढ़ी चुको हो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ग़ुलाम ख़ादिम थी चुको हुयो, पर घर मां इन करे न पई कढे जो हो ई अकेलो, इहो ई पोड़प जो सहारो हुजे। पर नफ़रत कंदी हुई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बि, अबू हुरैरा सां रज़ी अल्लाह ताला सां बि, छो जो ही मुसलमान हुया, ईमान वारा। अबू हुरैरा जी दिमाग़ हुई, अम्मा मुसलमान थी वई, कलमो पढ़ी वञे, बुतनि में कुझु कोन रखियो अथई, मुश्किल कुशा हाजत रवा अल्लाह तबारक व तआला ते, छॾे ॾे इन्हनि शयुनि खे। तुंहिंजी बिगड़ी बणाईंदो बि अल्लाह तबारक व तआला, पुटु ॾियण वारो न्याणी ॾियण वारो अल्लाह तबारक व तआला आहे, मुश्किल कुशा हाजत रवा अल्लाह तबारक व तआला आहे। ही कुझु बि कोन ॾींदई, अम्मा छॾे ॾे हिननि जो पीछो। मुसीबत ईंदी बि अल्लाह जे तरफ़ां आहे, वेंदी बि अल्लाह जे तरफ़ां आहे, छॾे ॾे, बुत कुझु बि कोन कंदा। छाजे कारण परेशान थी हिननि जे पोयां? पर हू आहे जो मञण लाइ तयार ई न हुजे। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु हिकु दफ़े ॾाढो ग़मगीन थी करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आया। ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अमड़ कुफर ते अड़ियल आहे, दुआ घुरो अल्लाह से उनखे हिदायत नसीब फरमाए। हाणे मां सवाल थो कयां वां, छा अबू हुरैरा पंहिंजी माउ जे लाइ कॾहिं दुआ कोन घुरी हूंदी छा? यकीनन घुरी हूंदी। ऐं मुतफ़क्किर बि हो, फ़िक्र बि ॾाढो होसि त अमड़ ईमान वारी थी वञे। पर कॾहिं कॾहिं तव्हां ऐं असांजो कमु ॿिए जी दुआ सां अटकियल हूंदो आहे तक़दीर में। इन करे ॿिए खे अर्ज़ु कजे, साईं असांजे लाइ दुआ घुरो, हीउ फलाणो मसइलो हल थी वञे, साईं असांजे लाइ दुआ घुरो, अलाह साईं बरकत हुजे, असांजे लाइ दुआ घुरो, बीमारियूं ख़तमु थियनि। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आया, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अमड़ जे लाइ दुआ घुरो, अल्लाह से हुनखे हिदायत नसीब करे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हथ मुबारक है, अल्लाहुम्मा हदी उम्मी अबी हुरैरा रज़ी अल्लाह ताला, अल्लाह अबू हुरैरा जी मां खे हिदायत नसीब फरमा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरणु शुरू कई, अबू हुरैरा मजलिस में उथियो भॻो, थकिड़ो थकिड़ो घर पियो भॼे। रस्ते में केरु चयो त अबू हुरैरा ब्रेक ब्रेक ब्रेक, चए ब्रेक न हणंदुसि, केॾांहुं थो वञे? जे घर पियो वञा, ॾिसां थो त पहिरियां मां थो पुॼां, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ पहिरियां थी क़बूल थिए।
दरवाज़े ते वञी खड़काई, दरवाज़ो खड़काई त अॻे आवाज़ ईंदो, केरु आहे? अबू हुरैरा। तो मां त अड़जी वई आहियां, तूं हेड़ो ईंदो हेड़ो ईंदो, नाराज़ जो हूंदी। हाणे जो दर खड़काई त आवाज़ आयो, केरु आहे? अम्मा अबू हुरैरा आहियां। पर हलिया मुंहिंजा बचड़ हलिया, नरम मिज़ाज थी वई सफ़ा। अबू हुरैरा दिल में चए पियो त मुंहिंजे अचण में देरि थी आहे, नबी साईं जी दुआ जे अॻिजण में देरि कोन थी आहे, दुआ पहिरीं क़बूल थी आहे। मां सां ॻाल्हाई, मां चयो त अबा मूंखे वठी हल पंहिंजे नबी ॾे, मां कलमो पढ़ी मुसलमान थियण लाइ तयारु आहियां। अल्लाह महदी उम्मी अबी हुरैरा, अल्लाह अबू हुरैरा जी माउ खे हिदायत नसीब फरमा, अल्लाह साईं दुआ क़बूल फरमाए। त ॿियनि खां दुआऊं घुराइजनि, नेक माण्हुनि खां, सालिहीन खां, नेकोकारनि खां, निमाज़िन खे, वॾनि खां, अछी दाढ़ी वारनि खां, अल्लाह जे प्यारनि ॿारनि खे दुआ जो चवंदो रहिजे। माण्हू चवे साईं असांजे लाइ दुआ करो। ऐं तव्हांखे मूंखे घुरिजे त घणे खां घणी माण्हुनि खे इहो अर्ज़ु रखिजे त साईं दुआ घुरो, अल्लाह साईं ईमान ते मौत नसीब करे। ईमान जहिड़ी नेमत का बि कोन्हे। जंहिंखे ईमान नसीब थी वियो ऐं उन ते मौत नसीब थी वियो, इहो दुनिया में ऐं आख़िरत में कामयाबु थी वियो। माउ पीउ खे दुआ जो चइबो त इहो ई चइबो, ॿियूं दुआऊं बि घुराइबियूं, पर इहे बि घुराइबियूं। अमां दुआ कर अल्लाह ईमान ते मौत नसीब करे। वॾनि खे चइबो, उनखे बि ईअं चइबो साईं दुआ घुरो, अल्लाह साईं ईमान ते मौत नसीब करे। के साले माण्हू खे अल्लाह जे प्यारे बाने खे दुआ जो चइबो त साईं दुआ घुरो, अल्लाह साईं मूंखे कलमे सां मौत नसीब करे, ईमान जी मौत नसीब करे। जिते दुनियावी ॿिया मसइलनि जे लाइ बि दुआ घुराइबी, आख़िरत जे लाइ बि दुआ घुराइबी, गॾो गॾु इहो बि घुराइबी, अल्लाह साईं ईमान ते मौत नसीब करे। इहे त थी विया ॿ वाक़िया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर जा। ॿ वाक़िया वरी बाद जा। हिकिड़ो किताबु मिलंदो आहे नुज़हतुल मजालिस, उन में हिकिड़ो वाक़ियो लिखियलु आहे। वाक़ियो लिखियलु आहे त हिकिड़ो पुलिस वारो हो, उहो ॾाढो गाफ़िल हुयो, दुनिया जी ज़िंदगी में अहिड़ो मगन हुयो, अहिड़ो मगन हुयो जो शराब ऐं कबाब हुनजो रोज़ राति जो सजंदा। ॾींहं जो ड्यूटी करे शाम जो अची करे इहो कमु कंदो। हिकु दफ़े राति जो दोस्तनि सां गॾु वेठो हुजे मजलिस में, ऐं उते शराब जे लाइ मसरूफ़ हुजनि। ग़ुलाम खे चई त वञी करे ॿाहिरां असांजे लाइ फ्रूट वठी आ, खाधे पीते में मानी में थोरी देरि हुई, खाधे पीते जो सामान वठी आ। जॾहिं खाधे पीते जे सामान जे लाइ ग़ुलाम खे इजाज़त ॾिनी वञ, त हुनखे 4 दिरहम ॾिनी। 4 दिरहम ॾिनईसि, इहे वठि खणी वञ ऐं वञी करे असांजे लाइ कुझु सामान वठी अचु। ग़ुलाम वियो ऐं घरां निकितो। थोरो ई अॻिते वञे त हिकिड़ो अलाह जो प्यारो बानो हज़रत अम्मार रहमतुल्लाह अलैह बीठो हुजे, ऐं हुनजा कुझु मुतालिकीन मुहब्बीन ऐं मुरीदीन बीठा हुजनि। हज़रत अम्मार रहमतुल्लाह अलैह हुनखे दावत ॾिए पियो, हुननि खे नसीहत करे पियो, त कुझु माण्हू हुनजे इर्द गिर्द जमा थी विया हुआ, त हीउ ग़ुलाम उतां गुज़रियो, हुन ॾिठो त माण्हू बीठा, मां बि रहियो अची करे। इहो उहो ग़ुलाम जंहिंखे 4 दिरहम मिलिया त वञ फ्रूट वठी आ, सामान सड़ो वठी अचे। उहो आयो, ॾिठईं त माण्हू बीठा आहिनि, बीह रहियो हुते। हज़रत अम्मार रहमतुल्लाह अलैह नसीहत करे पियो त हीउ पहुतो त नसीहत साईं जी बंदि थी वई। हिकिड़ो माण्हू ॻाल्हाए पियो, माण्हू चए पियो साईं मां बीमार आहियां, परेशान आहियां, तंग दस्त आहियां, तंग हाल आहियां, महिरबानी कयो मूंखे 4 दिरहम ॾियो। हज़रत अम्मार रहमतुल्लाह अलैह खे फरमायो मूंखे ज़रूरत में आहिनि। हज़रत अम्मार रहमतुल्लाह अलैह जे खीसे में कुझु बि न हुजे, साईं मूंखे 4 दिरहम ॾियो। हज़रत अम्मार रहमतुल्लाह अलैह पंहिंजो कंधु हेठि झुकायो ऐं चुप करे पी रहियो। सदाइन कोन छा ॾियांसि। हू बार बार चवे साईं मां तंग दस्त आहियां, तंग हाल आहियां, मूंखे ज़रूरत आहे साईं 4 दिरहम ॾियो, ॾाढो परेशान आहियां। हज़रत अम्मार पंहिंजो चहिरो मथे खयो, फरमायो जेको माण्हू हुनखे 4 दिरहम ॾींदो मां हुनखे 4 दुआऊं ॾींदुसि। 4 दिरहम जे एवज़ में मां हुनखे 4 दुआऊं ॾींदुसि।
ऐं हिन ग़ुलाम खे मिलिया बि 4 दिरहम आहे त वञ फ्रूट वठी सामान सड़ो वठी अच। न ग़ुलाम चयो साईं जेकॾहिं मां 4 दिरहम ॾियां मूंखे दुआ ॾींदो? फरमायो हा तोखे दुआ ॾींदुसि। ओड़ी महिल ई मालिक जेके ॾिना सामान जे लाइ पैसा फ्रूट जे लाइ उहे 4 दिरहम कढी करे उन हमरा खे ॾेई छॾी। साईं हाणे मुंहिंजे लाइ दुआ करो। अॼु अम्मार रहमतुल्लाह अलैह फरमायो जेका दुआ चओ मां तुंहिंजे हक़ में घुरां। जेका दुआ चओ मां घुरां। साईं हिकिड़ी दुआ इहा घुरो वो 4 दिरहम जेके ॾिना आहिनि अलाह साईं मूंखे इन जो एवज़ नसीब करे। हथ घुरो अलाह साईं इन ग़रीब जी मदद कई आहे, हिन 4 दिरहम ॾिना आहिनि अलाह जे नाले तुंहिंजे नाले ते ॾिना अथई, अलाह साईं हिनखे इन जो एवज़ अता फरमा। ॿी दुआ चई साईं ॿी दुआ मुंहिंजे लाइ इहा घुरो मां ग़ुलाम आहियां, अलाह साईं मूंखे आज़ादी नसीब फरमाए। हज़रत अम्मार रहमतुल्लाह अलैह हथ खईं अलाह साईं ये ग़ुलाम अथई हिनखे आज़ादी नसीब फरमाए। टी दुआ चई साईं टी दुआ मुंहिंजी इहा आहे त अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे आका खे ऐं उनजे दोस्तनि खे उहे शराबी आहिनि, शराब कबाब जा आदी आहिनि, अल्लाह साईं सभिनि खे तौबा जी तौफ़ीक़ नसीब फरमाए त शराब छॾे ॾियनि, गुनाह जो कमु छॾे ॾियनि। हज़रत अम्मार रहमतुल्लाह अलैह हथ खयो अल्लाह हिन ग़ुलाम जे आका खे उनजे दोस्तनि खे तौबा जी तौफ़ीक़ अता फरमा, शराब छॾे ॾियनि। चौथी दुआ साईं चौथी दुआ इहा आहे त अल्लाह साईं तव्हांखे ऐं हिते जेके बीठा आहिनि उन्हनि खे मूंखे ऐं मुंहिंजे आका खे ऐं उनजे दोस्तनि खे उनजे घर वारनि खे अल्लाह साईं सभिनि जी मग़फ़िरत फरमाए। उन बुज़ुर्ग हथ खयां अल्लाह असां सभिनी की बि मग़फ़िरत फरमा, इन जे आका दोस्तनि घर वारनि जी उनजी बि मग़फ़िरत फरमा। 4 दुआऊं 4 दुआऊं वठी करे ग़ुलाम हले वियो। अचण में हुनखे देरि थी वई, होॾे आका इंतज़ार में वेठो हुजे, जीअं पहुतो परे खां ॾिठे त हथ ख़ाली, हुन सम्झो त सामान सड़ो हूंदो सत में हथ ख़ाली पियो अचे। हिकु त देरि आयो ॿियो हथ ख़ाली आयो। आका उथियो, उथण सां ई दड़का ॾियणु शुरू कयईं त देरि कई अथई हथ में बि कुझु कोन अथई, छो एॾी देरि करे आहीं? हुन जवाबु ॾिनो साईं ॻाल्हि इहा आहे जो वञा पियो न त रस्ते में अलाह वारो हज़रत अम्मार रहमतुल्लाह अलैह मिलियो। उन वटि हिकिड़ो माण्हू बीठो जो चए पियो 4 दिरहम ॾियो। हज़रत अम्मार रहमतुल्लाह अलैह फरमायो त जेको हिनखे 4 दिरहम ॾींदो मां हुनखे 4 दुआऊं ॾींदुसि। साईं मूं तव्हां जेके 4 दिरहम ॾिना न उहे 4 जा 4 मूं हुन ग़ुलाम खे हुनखे ॾेई छॾिया मुरा खे। हिन बुज़ुर्ग हिन आका चयो त पोइ तो हुन बुज़ुर्ग खां दुआऊं वरितियूं 4? मूं चयो हा साईं दुआऊं वरितियूं हुन खां 4 दुआऊं वरितियूंमांसि करायूंमांसि। कहिड़ियूं कहिड़ियूं? साईं हिकिड़ी इहा दुआ घुराईमांसि त 4 दिरहम मूं ॾिना आहिनि, अलाह साईं मूंखे इन जो एवज़ नसीब करे। हुन बुज़ुर्ग दुआ घुरी, अलाह साईं इंशाअल्लाह मूंखे ॾींदो इन जो एवज़। हिन आका फरमायसि वञ फलाणे माण्हू वटि मुंहिंजा पैसा पिया अथई, उनखे चओ त 4000 दिरहम मूंखे ॾे, उहे तुंहिंजा अथई। ॿी दुआ कहिड़ी करायसीं? साईं ॿी दुआ इहा कराईमांसि त मां ग़ुलाम आहियां, मुंहिंजे लाइ दुआ घुरो अलाह साईं मूंखे आज़ादु करे। आका चयुसि ग़ुलाम मुंहिंजो ई, मूं तोखे आज़ादु कयो। टी दुआ कहिड़ी कराई? साईं टी दुआ अहिड़ी उहा कराइनि जो मूं चयोमांसि साईं मुंहिंजो आका ऐं हुनजा दोस्त शराब पीअनि था पिया, उनखे अलाह साईं तौबा जी तौफ़ीक़ ॾे, तौबा कनि शराब छॾनि। चई गवाह राजा मूं शराब छॾियो, तौबा कई। हथ दोस्त अंदरि वेठा उन्हनि खे बि चवां थो, दोस्त ने अंदरि आयो उनखे बि चयो बाबा अॼु खां पोइ शराब कोन पींदासीं, मूं बि तौबा करे छॾी, तव्हां बि तौबा कयो। उन्हनि बि हथ मथे कया अॼु खां पोइ असांजी तौबा, असां वरी शराब कोन पींदासीं। चौथी दुआ कहिड़ी कराए? साईं चौथी दुआ इहा कराइनि जो उते मजमे में बीठल माण्हू ऐं तव्हां असां सभिनीनि जी ऐं तव्हांजे घर वारनि जी अलाह साईं मग़फ़िरत फरमाए। हिते आका चयो ॻाल्हि इहा आहे जेको मुंहिंजे वस में हो उहो थी वियो, हाणे अलाह जे वस में। अलाह जी मर्ज़ी, जंहिंखे माफ़ करे जंहिंखे छॾे ॾे, न करे माफ़ ठीकु आहे। ग़ुलाम त आज़ादु थी वियो, उहो वियो हलियो।
दोस्त भी उथी करे घर हलिया विया। हीउ जेको आका रात जो सुतो ख्वाब में ग़ैबी आवाज़ आयसि अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ां। अल्लाह तबारक व तआला फरमायो मुंहिंजा बाना जेको तुंहिंजे इख़्तियार में तो कयो, जेको मुंहिंजे इख़्तियार में मां थो कयां। वो तुंहिंजे ग़ुलाम आके आज़ाद जेके आज़ाद कई थी उनजी, तुंहिंजे दोस्तनि जी, तुंहिंजे घर वारनि जी, अम्मार ऐं उनजे दोस्तनि जेके उन सां गॾु बीठा, मां सभिनि खे मग़फ़िरत अता फ़रमाए छॾी। ॿियनि खां दुआ घुराइजे। कॾहिं कॾहिं तव्हां असांजा मसइला ॿियनि जे दुआउनि जे करे बीठल हूंदा आहिनि। उनखे दुआ जो चवंदासीं, अल्लाह साईं तक़दीर में लिखियो हूंदो आहे त हीउ हिन माण्हू जे हक़ में दुआ घुरंदो त मां मसइलो हल कंदोमांसि। पंहिंजो पाण खे जुनैद बग़दादी न सम्झजे त हाणे मुंहिंजी दुआ क़बूल थींदी, बिशर हाफ़ी न सम्झजे त मुंहिंजी दुआऊं क़बूल थींदी, ॿिए कंहिंजी दुआ कोन थींदी। तव्हां असां सभु मुहताज आहियूं अल्लाह जे दर जा ऐं ॿियनि जी दुआउनि जा। इन करे मूंखे बि घुरिजे, अव्हांखे बि घुरिजे, पंहिंजे वालिदेन खां बि दुआऊं घुरूं, वॾनि खां बि दुआऊं घुरूं, नेकोकारनि ऐं सालिहीन खां बि दुआ घुरायूं। उन्हनि खे चऊं साईं असांजे हक़ में दुआ घुरो, अल्लाह साईं असांजा बेड़ा पार करे दुनिया ऐं आख़िरत जूं सभु नेमतूं नसीब करे। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह तां असांखे पंहिंजी मोहब्बत नसीब फ़रमाए, पंहिंजे महबूब जी मोहब्बत नसीब फ़रमाए, ईमान जी ज़िंदगी ईमान ते मौत नसीब फ़रमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।